माई कटी मां चाहियां थी त तूं हींअर जो हींअर वञ ऐं मलूका जे घर वञी जांच ॾेई अच ऐं उन्हनि जे मन में छा पियो हले ऐं हुननि छा सोचे रखियो आहे। चई थी जा त मां वेंदसि, पर हू दिलि जो औंत मूंखे कॾहिं बि न ॾींदा। जेकॾहिं तूं हुनजे दिलि जा औंत न कढी सघीं त माई खटी पोइ तूं छाजे लाइ आहीं? इहो कमु मां करे थी अचां जीजा, जेकॾहिं तूं मूंखे इजाज़त ॾीं त। मां न सही त धीअ सही, तूं ई वञ ऐं शाम ताईं पूरी रिपोर्ट खणी हिते वापसि अचिजांइ। जी जीजा मां अची वेंदसि। जीजा जेकॾहिं इनाम वधायो न त थी सघे थो लालच में अची घर में घिरी पवनि। 8 या 10 लख त तव्हांजे लाइ माना ई नथा रखनि। वधाईंदसि खटी वधाईंदसि, पर आराम आराम सां। ऐं मां चाहियां थी त अरबाब शिरल ऐं मलूका जो घर खां निकिरणी हराम थी वञे, भल घर अंदरि बुखूं कटण ते मजबूर थी वञनि। घर खां निकिरी ॿाहिरि कॾहिं बि कोन सघंदा, छो जो सॼो ॻोठु हुनजे दर जे ॿाहिरां बीठो आहे। इहो ई त मां चाहियां थी। हाणे ॾिसो इहो आहे त केतिरा ॾींहं घर में रहंदा, जॾहिं अटो खुटनि पाणी ॿाहिरि निकिरी ईंदा।